والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومنهم من يستمع إليك حتى إذا خرجوا من عندك قالوا للذين أوتوا العلم ماذا قال آنفا أولئك الذين طبع الله على قلوبهم واتبعوا أهواءهم اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد متے مومنن کافرن جو حال بیان تھیل ہو کافرن جو ایک بیو قسم وہ ہے جن کے منافق چوندا ہے ظاہر میں اسلام جا دعوے دار اندر میں ان کھان فریل عنایت میں ان جو بیان ہے انہن مانن کے ظاہر میں پیغمبر علیہ الصلوۃ والسلام جی گال بدھن لائے کن آہن پر نہ دل جو دھیان وتن نہ سمجھ نہ یادگیرو جڑے مجلس ماں اُتھی ہلیا ویندا آہن تے علم وارن کے چوندا آہن تے ہن شخص یعنی نبی کا پاک صلی اللہ علیہ وسلم ہانے ہن گھڑی چھا چیو شاید ہن پشا کرن ماں گال کے بدھن جوگو نٿا سمجھوں نہ توجہ سان بدھو تھا اللہ پاک فرمائے ومنهم من يستمع اليك ऐं मंझाइन को अहिड़ो आहे जो तोॾां कन ॾींदो आहे حتى إذا خرجوا من عندك قالوا للذين أوتوا العلم ماذا قال آنفا تاں جو जंहिं महिल तो वटां निकिरंदा आहिनि तंहिं महिल जिन खे इल्मु ॾिनो वियो तिन खे चवंदा आहिनि त हाणे पैगंबर छा चयो أولئك الذين طبع الله على قلوبهم واتبعوا أهواءهم یہ اوے آہن جن جے دلن تے اللہ مہر ہئی آہے ऐं जेकी पंहिंजे नफ़्स जे सदुनि ते हलिया अहिड़नि नालाइक हरकतनि जो ही असर थींदो आहे जो अल्लाह ताला उन्हनि जे दिलनि ते मोहर हणी छॾींदो आहे तंहिं करे नेकीअ जी तौफ़ीक़ बिल्कुलु न थींदी आहे रुगो ख़्वाहिशुनि जी ताबेदारी रहिजी वेंदी आहे अल्लाह पाक तव्हां असां समूरनि कलमे पढ़ंदड़नि जी अहिड़े रविये खां पनाह में रखण फरमाए बचाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मुनाफ़िक जूं 4 निशानियूं आहिनि हिकु जॾहिं ॻाल्हाए त कूड़ ॻाल्हाए जॾहिं वाइदो करे त उनखे पूरो न करे जॾहिं अमानत रखिजेसि त उन में ख़यानत करे चोथों जॾहिं पाण में विढ़नि त हिक ॿिए खे गारियूं ॾियनि हीअ अमली मुनाफ़िक आहे दुआ आहे अल्लाह पाक मुनाफ़िकियत वारे निशाननि खां तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे बचाए अॼुकल्ह इहे निशानियूं आम थी वियूं आहिनि जो कूड़ खे त माण्हू गुनाह ई नथो सम्झे वाइदे जे पाड़ण जी का हिमत ई कोन्हे न दिलि में इरादो आहे बसि मिड़ई अॻिले खे चई हाली तसली ॾिनी ऐं अमानतुनि में ख़यानत पाण में झगड़नि में हिक ॿिए खे गारियूं इहे मुनाफ़िकियत जो किरदारु आहे गार ॾियणु वॾो गुनाह आहे والذين تدعوا زادهم هدى وآتاهم تقواهم ऐं जिन सिधो रस्तो वरितो तिन खे अल्लाह हिदायत में वधायो ऐं खेनि संदन परहेज़गारी ॾिनी अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं तव्हां असां समूरनि मुस्लमाननि नंढनि वॾनि मर्दनि औरतुनि खे सिधे रस्ते ते हलाईंदो रहे सच्चाई जे रस्ते हलण जो असर ही थींदो आहे
जो माण्हू हर ॾींहुं हिदायत में तरक़ी कंदो वेंदो आहे ऐं उन जे सम्झ ऐं सोच परहेज़गारी वधंदी वेंदी आहे। जो अल्लाह तबारक व तआला फरमायो फअम्मा मन आता वत्तक़ा वसद्दक़ बिल हुस्ना फसनुयस्सिरुहु लिल युस्रा, जंहिं ॾिनो ऐं चङी ॻाल्हि जी तस्दीक कयईं ऐं डिघो, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो पोइ असां उन जे लाइ रस्ता आसान कंदासीं। जंहिं रस्ते सां हलंदो चङाई जे सां असां उन जे लाइ आसान कंदासीं, हुनखे हलण में तंगी न थींदी, अमल करण में सहूलत थींदी। पर जिन वरी अम्मा मन बखिल वस्तगना बुख़ुल कयो, जानी इबादत में बुख़ुल कयूं, माली इबादात में बुख़ुल कयूं, ज़बान मां चङी ॻाल्हि ॻाल्हाईंदे बुख़ुल कयूं, जेके बि बुख़ुल जा क़िस्म आहिनि, इंसान बख़ील थी पियो, वस्तगना आहे बेपरवाही कयईं, बसि मूंखे माल आहे, औलाद आहे, राज आहे, भाग आहे, मां छो फलाणे जी कान कढां, छो रब जे आॾो सजदो कयां, छो मस्जिद जे वेझो वञा, छो क़ुर जी तिलावत कयां, इन दीन जे समूरनि कमनि खां बेपरवाही कयईं। वकज़्ज़ब बिल हुस्ना, ऐं चङी ॻाल्हि जी उनखे कूड़ो ॼातईं। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो फसनुयस्सिरुहु लिल उसरा, पोइ असां उन जे लाइ तंगीअ वारो रस्तो आसान कंदासीं। हूंदो तंगीअ वारो पर उन जे लाइ आसान थींदो, ओॾे त वेंदो वधंदो वेंदो वधंदो। ॿी जात रब साईं फरमायो वमन युशाक़िक़िर रसूल मिन बअदि मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबिअ गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिहि मा तवल्ला, जेको बि माण्हू अल्लाह उन जे रसूल जे रस्ते जी मुखालिफ़त कंदो, मोमिननि जे रस्ते जी मुखालिफ़त कंदो, अल्लाह पाक फरमाए थो जाॾे हलंदो असां हुनखे ओॾे हलाईंदासीं, उहो ओॾे वधंदो वेंदो। पोइ आख़िरी जेको टिकाणो हुनजो थींदो उहा थींदी जहन्नम, जेको बुरो टिकाणो आहे। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे इन बुरे टिकाणे खां बचाए, चङनि कमनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पोइ जॾहिं इंसान जे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ ईंदो ऐं चङाईअ जी तस्दीक कंदो, यानी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ऐं जेको अल्लाह ॾिनो आहे उहो रब जे नाले ते ॾींदो रहंदो, अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ दुनिया में जेके बि मामलात आहिनि उहे आसान करणु फरमाईंदो, दीन में मदद करणु फरमाईंदो। वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा, जेको बि अल्लाह पाक खां डिॼंदो त रब साईं फरमाए थो असां हुन जे लाइ निकिरण जो कंदासीं ऐं हुन जे लाइ रिज़्क़ अहिड़ी जाइ तां ॾींदासीं वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, हुनखे गुमान बि न थींदो त ही मूंखे काथों रिज़्क़ मिलियो, काथों इज़त मिली, काथों रुतबो मिलियो। शर्त आहे परहेज़गारी, ईमान, अमल सालिह। अल्लाह तबारक व तआला फरमायो वल्लज़ीना तदउ ज़ादहुम हुदौ व आताहुम तक़वाहुम, ऐं जिन सिधो रस्तो वरितो तिन खे अल्लाह हिदायत में वधायो ऐं खेनि संदन परहेज़गारी ॾिनी। उहो सिधो रस्तो आहे क़ुरान वारो, निमाज़ वारो। फहल यंज़ुरून इल्ला साअत अन तातियहुम बग़तह, काफ़र पाण वटि क़यामत जे ओचिते अचण खां सवाइ मुंतज़िर न आहिनि। फ़क़द जाअ अशरातुहा फअन्ना लहुम इज़ा जाअतहुम ज़िक्रा, पोइ बेशक उन जूं निशानियूं अची चुकियूं आहिनि, पोइ जॾहिं वटनि क़यामत ईंदी तॾहिं खेनि नसीहत वठणु किथां नफ़े वारी थींदी। ही चवनि था क़यामत अचे, जंहिंजो तव्हां दड़को ॾेई रहिया आहियो उहा कॾहिं ईंदी? नऊज़ बिल्लाह, काफ़र ईअं पिया चवनि। अॼुकल्ह बि के गुनाहगार शख़्स चवंदा आहिनि बसि जेको आहे खाइणो पीअणो हिते आहे, केरु क़बर मां मोटी आयो आहे छा? अहिड़ा कलमात न चवणु घुरिजनि। इंसान ईमान खां न निकिरी वञे।
क़ुरान हदीस में जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधायो आहे मोमिन मुस्लमान खे उन ते यकीन करणो आहे। या क़ब्र या जन्नत जे बाग़नि मां बाग़ आहे या जहन्नम जे खॾनि मां हिकिड़ो खॾो आहे, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। क़ुरान शरीफ़ जूं नसीहतूं अॻियनि क़ौमनि जा इबरत जहिड़ा मिसाल, जन्नत दोज़ख जा वाइदा दड़का सभु ॿुधी चुका। हाणे मञण लाइ कहिड़ो वक़्त जो इंतज़ारु आहे? शायदि इहो आहे त क़यामत वारी घड़ी मथे ते ओचितो अचे बीहे, सो क़यामत जूं केतिरियूं सारियूं निशानियूं त अची चुकियूं आहिनि। जॾहिं क़यामत पाण ईंदी तंहिं महिल उन्हनि लाइ सम्झ हासिलु करणु ऐं मञण जो मौक़ो किथे बाक़ी रहंदो? उहो मञणु ऐं सम्झणु बेकार थींदो, छो त उन ते छोटकारो न मिलंदो। हज़रत शाह साहब रहमतुल्लाह अलैहि लिखनि था, क़यामत जी वॾी निशानी असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैदा थियणो आहे। समूरा नबी सगोरा ख़ातमुन नबीयीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाट ॾसींदा हुआ त आख़िरी पैगंबर पैदा थींदो जंहिंजो नालो मुहम्मद हूंदो। जॾहिं उहे अची विया, जहान में पैदा थियण जो मक़सदु हासिलु थी चुको, हाणे क़यामत ई बाक़ी आहे। हदीस पाक में आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾसणी ऐं विची आङुर जे तरफ़ इशारो करे फरमायो, अन वसाअतु कहातैन, मां ऐं क़यामत हिन तरह आहियूं। ॿई आङुरियूं मुबारक पाण मिलाए करे फरमायूं, मूंसां ईअं क़यामत मुतसिल आहे। त इंसान खे हमेशह आख़िरत जो फ़िक्र करणो आहे त मूंखे हुते अकेलो हिसाब किताब ॾियणो आहे। फ़अलम अन्नहु ला इलाहा इल्लल्लाहु वस्तग़फिर लिज़ंबिक वलिलमुमिनीन वलमुमिनात। पोइ ॼाण त अल्लाह खां सवाइ ॿियो को इबादत जे लाइक़ु न आहे, ऐं पंहिंजनि गुनाहनि जी ऐं सभिनी मोमिननि ऐं मोमिनियाणियुनि लाइ बख़्शिश घुर। वल्लाहु यअलमु मुतक़ल्लबकुम व मस्वाकुम। ऐं अल्लाह अव्हांजे अचु वञ जो हंधु, अव्हांजे रहण जी जॻह ॼाणींदो आहे। हर हिक जो ज़ंब गुनाह उन जे मर्तबे जे मुआफ़िक़ हूंदो आहे। कंहिं कम जो तमामु भलो पासो छॾे भले खां घटि पासो इख़्तियार करणु, तोड़े जो उहो जाइज़ ऐं मुस्तहसन जे हद में हुजे, बाज़ वक़्तनि में मुक़र्रबीन जे हक़ में ज़ंब गुनाह सम्झो वेंदो आहे। हसनातुल अबरार सय्यातुल मुक़र्रबीन, ई उहा ई माना आहे। हदीस पाक में आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾींहं में 100 भेरा इस्तिग़फ़ार कंदा हा। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। त फ़अलम अन्नहु ला इलाहा इल्लल्लाह जो हुकुम हर हिकु मुख़ातिब ॿुधंदड़ खे आहे। जेकॾहिं ख़ासि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख़ातिब हुजनि हा त मतिलबु ही थींदो त उन ई इल्म ते हमेशह ॼमिया रहो ऐं इस्तिग़फ़ार कंदा रहो। फ़अलम जी तफ़रीह मां क़बल ते हिन तरह आहे जो क़यामत अचण खां पोइ कंहिंखे ईमान ऐं तौबा वग़ैरह नफ़ो न ॾींदा। तंहिं करे माण्हूअ खे घुरिजे त क़यामत अचण खां अॻु सही मारिफ़त ऐं ॼाण हासिलु करे ईमान ऐं इस्तिग़फ़ार जे वाट ते पको रहे। दुनिया जे चङनि बुरनि कमनि मां पोइ जिन चङा कम कया उन्हनि जे लाइ बेशितो आहे, ऐं बुरनि कमनि करण जे करे दोज़ख में पहुचंदो। पोइ इंसान जो असुल घर आहे। दुआ आहे अल्लाह पाक जहन्नम खां बचाए तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे रब साईं कयल गुनाह जे मथां पेशेमान थी करे तौबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पोइ तौबा जे करे अल्लाह तबारक व तआला जन्नत अता करणु फरमाईंदो। यानी अहिड़ी सूरत जंहिंमें जिहाद जी मोकल हुजे, अल्लाह तबारक व तआला
रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो त पंहिंजे लाइ बि बख़्शिश मूंखां घुर ऐं मोमिननि ऐं मोमिनियाणियुनि जे लाइ बि मूंखां बख़्शिश घुर त मां उन्हनि जे गुनाहनि खे बि माफ़ कयां। त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त बख़्शायल हा, पर प्यारे जी थोरी शइ बि पंहिंजे प्यारे खे वॾी लॻंदी आहे। जीअं रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां काफ़र मुशरिक वेठा हा, नाबीनो सहाबी आयो, वो मसइलो पुछा करे रहियो हो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन ॾे तवजह न करणु फरमायो त मां हिननि मुशरिकनि सां ॻाल्हाए रहियो आहियां। अल्लाह तबारक व तआला ॾोरापो अता करणु फरमायो, सूरत अबस नाज़िल करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन नाबीन सहाबीअ जी ॾोरापो ॾियणु फरमायो त तूं उन खां मुंहुं न मोड़े। हां, जॾहिं तो वटि नाबीनो आयो, हे त पंहिंजो हुयो ऐं मसइलो पोइ बि पुछी सघे पियो, पर अल्लाह तबारक व तआला खे इहा ॻाल्हि पसंदि न आई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वही नाज़िल करे उन नाबीन सहाबीअ जो अल्लाह तबारक व तआला रुतबो बयानु करणु फरमायो। दुआ अल्लाह पाक तव्हां असांखे बि सची तौबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, इस्तिग़फ़ार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां जे मथां लाज़िम आहे, तव्हां असांजी काई विख, काई नज़र, कोई हथ गुनाह खां ख़ाली न आहे। तंहिंजे करे असां वधीक मुस्तहिक़ आहियूं त रब खां माफ़ी घुरंदा रहूं, माफ़ी घुरंदा रहूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अत्ताइब मिन ज़म्बि कमन ला ज़म्ब लहू, तौबा कंदड़ ईअं आहे ॼण त हुन गुनाह कयो ई कोन्हे।